अस्सलाम वालेकुम नाज़रीन, फास्ट न्यूज़ सां गॾु मां आहियां साजिद गोराई। ख़बर शामिल कंदासीं। सखर मां त पेमरा चेयरमैन सखर रीजन में भारतीय चैनलनि ऐं गैर इख़लाक़ी मवाद ख़िलाफ़ कार्रवाइनि खे वधीक मौसर करण जी हिदायत कई वई आहे। पाकिस्तान इलेक्ट्रिक मीडिया रेगुलेटरी अथॉरिटी जे चेयरमैन मोहम्मद सलीम बेग पेमरा रीजनल ऑफिस जो दौरो कयो। पेमरा जे रीजनल डायरेक्टर खलील अहमद चना, डिप्टी जनरल मेजर सैयद मुदस्सिर शाह, सैयद मुजम्मल शाह पेमरा चेयरमैन के सखर रीजन में केबल टीवी ते भारतीय चैनलनि ऐं गैर इख़लाक़ी मवाद ख़िलाफ़ थींदड़ कार्रवाइनि ऐं ऑफिस जे इंतजामनि जो जाइज़ो वरितो। रीजनल मैनेजर खलील चना गरजानीअ खे ॼाण ॾिनी त रीजनल ऑफिस जी छापामार टीम रोज़ाना बुनियाद ते रीजन में हलंदड़ केबल नेटवर्क जी चकास करे पई ऐं गैर कानूनी चैनल ॾेखारींदड़ सामान सोघो कयो पियो वञे। केबल ऑपरेटर खे ॿुधायो वियो त कंहिं बि गैर कानूनी सरगर्मी ॾेखारण ते सख़्त क़दम खंया वेंदा ऐं लाइसेंस ख़त्म करे FIR दाख़िल कराई वेंदी। पेमरा चेयरमैन मोहम्मद सलीम बेग मुलाक़ात में चयो त क़ौमी किरदार जे हवाले सां केबल ऑपरेटरनि ते वॾी ज़िम्मेवारी पयल आहे। उहे अवाम खे मयार तफ़रीह ऐं ॼाण ॾियण लाइ अहिड़ा चैनल न हलाया वञनि जेके पाकिस्तान जी मुआशरती, समाजी, मज़हबी ऐं इख़लाक़ी क़दरनि जे ख़िलाफ़ हुजनि। हिन पेमरा इंतज़ामिया खे हिदायत कई त केबल ऑपरेटर समेत सभिनी स्टेक होल्डर जा मसला यकीनी तौर ते हल कया वञनि। केबल ऑपरेटर जी वफ़द गैर इख़लाक़ी चैनल ऐं मवाद ख़िलाफ़ हलंदड़ मुहिम में भरपूर सहकार जी पक ॾियारी। गरजानीअ में डायरेक्टर जनरल ऑपरेशंस मोहम्मद फारूक, जनरल मैनेजर मीडिया ऐं आम राब्ता मोहम्मद ताहिर बि पेमरा चेयरमैन सां गॾु हुआ। ख़बर शामिल कंदासीं। खानपुर महर मां त वॾे वज़ीर जे ख़ासि मददगार मीर बंगल खान महर चयो आहे वफ़ाक़ी सरकार कराची जे विरागे बाबति हिकु अखर बि चयो त सिंध जो रवैयो वफ़ाक़ी हुकूमत ॾांहुं ॿियो वेंदो। कराची असांजो घर आहे जेको टुकड़ा करे वफ़ाक़ जे झोलीअ में नथो विझी सघिजे। लिखा है कि सिंध गवर्नमेंट के साथ मिलके और लोकल जो गवर्नमेंट है उनके साथ मिलके काम करना चाह रहे हैं तो सिंध गवर्नमेंट इज मोर देन वेलकम। बाकी सेपरेट करने की बात जो है वो तो घर एक होता है तो घर को भी आप अलग नहीं कर सकते, तो घर का कोई ऐसा भी आप अलग नहीं करना चाहेंगे। अल्लाह करेगा इसका बेहतर नतीजा निकलेगा। वफाक भी चाह रही है कि कराची की बेहतरी हो, सिंध गवर्नमेंट भी चाह रही है कि बेहतरी हो। इंशाल्लाह मिल के काम होगा तो सबके लिए बेहतर है। महंगाई इतनी बढ़ गई है, आप इसके मुतालिक अपना क्या राय दें? महंगाई तो ये तो अब मैं क्या कहूँगा, सब हर कोई परेशान है इससे। अल्लाह करेगा सबके लिए अच्छा हो। हमारी जो गवर्नमेंट है जो परफॉर्म कर रही है वो आप खुद पहचानते हैं कि क्या आप यहाँ क्या हो रहा है हम सबका। वफाकी कौन अपनी हुकूमत मुकम्मल कर सकेगी 5 साल? वो तो ज़्यादा मैं अभी फ्यूचर प्रोडिक्शन मैं नहीं कर सकता, मगर अगर 5 साल पूरे करेगी तो अगले 5 साल इनको नहीं मिलेंगे इंशाल्लाह। कादरपुर में सेप्को जी नाअहली बिजली जा ट्रांसफार्म सड़ण मामूल, इलाके वासी गर्मीअ में बेहाल। बिजलीअ जा सड़ियल ट्रांसफार्म ठहण बाद हिकु ॾींहुं बिजली फराहम करण खां पोइ वरी धमाको ॾेई सड़ी वञनि था। इलाके वासी बिजली जे ट्रांसफार्म सड़ियल हुजण करे शहर तोड़े पहाड़ीअ जा रवासी गर्मी ऐं बूसट सबब अज़ियत में मुब्तला। मुख़्तलिफ़ इलाके जे रवासियुनि लाल बख्श संगड़, इमरान संगड़, शामोर संगड़, इरशाद संगड़, हाजी उस्मान कोरी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सेप्को अमले मुलाज़िम जी नाअहली सबब कादरपुर शहर में बिजली जा ट्रांसफार्मर सड़ण जो रोज़ मामूल बणियल आहे। जॾहिं त शहरनि पाण में लखे रुपए जो चंदो करे ट्रांसफार्मर ठाराइनि था, पर उहो ट्रांसफार्मर हिकु ॾींहुं भी नथो हले। शहरनि सेप्को अमले जे आला खैरनि खां घुर कई त फौरी तौर ते कादरपुर जे सुंदराणी मोहल्ला, सैयद मोहल्ला, ॻोठ अलावरायो संगड़ ऐं मुख़्तलिफ़ इलाक़नि जा सॼा ट्रांसफार्मर तब्दील करे असांजी बिजली जी फराहमी यकीनी बणाई वञे। ऐं ख़बर शामिल कंदासीं। जरवार मां जरवार में मुहर्रमुल हराम जो चढ़ नज़र ईंदे ई शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि ते सबीलनि जा स्टॉल लॻाया विया। यारो लुंड रोड, मीरपुर माथलो रोड, खानपुर रोड में मेन चौक ते सबील, थधे पानी सां भरियल ड्रम ऐं टब शरबतूं ठाहे माण्हुनि खे पीआरण वारो सिलसिलो शुरू थी वियो आहे। उतां शहीदनि जी यादि खे ताज़ा करण लाइ ॾाह मुहर्रम हराम ताईं सबील पीआरण जो सिलसिलो जारी रहंदो। ख़बर शामिल कंदासीं। खेंजू मां खेंजू भरिसां ॻोठ नज़ीर अहमद पंजाबीअ में राति जे विगड़ी में मादन शर जे घर खे बहा। घर में पयल समूरो सामान ऐं हिकु मोटरसाइकिल सड़ी रख थी वियो, जॾहिं त बा मुतासिरनि जो एहतजाज कंदड़ मादन शर मीडिया अॻियां लाहींदे चयो त असांजे घर खे रियाज़ शर, इमदाद शर, निसार शर पंहिंजे साथियुनि सां गॾिजी बाहि ॾिनी आहे ऐं बाहि लॻण जी सूरत में घर अंदर हिकु मोटरसाइकिल ऐं ॿियो पयल समूरो सामान सड़ी रख थी वियो आहे। असीं मिसकीन आहियूं, मेहनत मज़दूरी करे पेट जो गुज़र सफ़र कंदा आहियूं। हिननि चयो त असीं SSP घोटकीअ खां मुतालबो कयो त असां सां इंसाफ़ कयो वञे। ऐं ख़बर शामिल कंदासीं। मीरपुर माथलो मां त मीरपुर माथलो वेझो ॻोठ वाहिद बख्श कलवर जे रोड जो कमु मुकम्मल न थियो। इलाके वासियुनि जो एहतजाज। ॻोठ वाहिद बख्श कलवर में गुज़िरियल 5 सालनि खां रोड जो कमु शुरू कयो वियो हो, जेको हिन वक़्त ताईं मुकम्मल नाहे थी सघियो। चवंदा मच्छी खणी था अचूं, सॼा पत्थर पिया आहिनि जा, न ठेकेदार गाइब आहे, कुझु बि न। पत्थर सॼा पत्थर टोटल जो होतिरो पंधु रहंदो, असांजी गाॾी पंचर थी पए थी, वरी पिनी पिनो उन मौक़े ते इलाके वासियुनि चयो आहे त रोड ते 2 दफ़ा पत्थर शराय रोड जो ठेकेदार आदिलपुर जो रवासी अनवर अली कलवड़ बि गुम थी वियो आहे। असांखे अचण वञण में ॾाढी तकलीफ़ थींदी आहे। हिननि चयो त रोज़ानो मोटरसाइकिल पंचर थियण जो मामूल बणियल आहे। हिननि मुतालबो कयो त रोड जो कमु जल्द जल्द मुकम्मल कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो।
वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।